वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त कराची खे MQM हवाले करण जो तासिर दुरुस्त नाहे। धरती धड़ियुनि जे रास्ते खां सवाइ मुल्क में किथे बि अलॻि सूबो नथो ठही सघे। मान सईदाबाद भरिसां मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त PP ऐं MQM में मुआहिदे बाबति वज़ाहत करे चुका आहिनि। हुन चयो त पंजाब ऐं KP में अलॻि सूबनि जा मुतालबा थी रहिया आहिनि। संदसि चवणु आहे त इमरान ख़ान जी हुकूमत सूबनि खे ॿुधण ई छॾे ॾिनो हुयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कराची जा मसइला हल करण जी ख़ातिरी कराई आहे। मुराद अली शाह जो चवणु आहे त सिंध खे हिसे जा 50% घटि पाणी मिले पियो, जंहिंजी करे खोट पैदा थी आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त आसिफ ज़रदारी खे सदर या बिलावल जे परॾेही वज़ीर बणाइण बाबति फ़ैसिलो इत्तेहादनि जे सलाह मशवरे सां थींदो। अहम ख़बर नाज़रीन नवाज़ सां शेयर कयूं पिया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त कराची खे MQM हवाले करण जो तासिर दुरुस्त नाहे। धरती धड़ियुनि जे रास्ते खां सवाइ मुल्क में किथे बि अलॻि सूबो नथो ठही सघे। मान सईदाबाद भरिसां मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त PP ऐं MQM में मुआहिदे बाबति वज़ाहत करे चुका आहिनि। हुन इहो बि चयो त पंजाब ऐं KP में अलॻि सूबनि जा मुतालबा थी रहिया आहिनि। संदसि चयो त इमरान ख़ान जी हुकूमत सूबनि खे ॿुधण ई छॾे ॾिनो हुयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कराची जा मसइला हल करण जी ख़ातिरी कराई आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त सिंध खे हिसे खां 50% घटि पाणी मिले पियो, जंहिं करे खोट पैदा थी वई आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो इहो बि चवणु हो त आसिफ ज़रदारी खे सदर या बिलावल जे परॾेही वज़ीर बणाइण बाबति फ़ैसिलो इत्तेहादनि जे सलाह मशवरे सां थींदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त कराची खे MQM हवाले करण जो तासिर दुरुस्त नाहे। धरती धड़ियुनि जे रास्ते खां सवाइ मुल्क में किथे बि अलॻि सूबो नथो ठही सघे। मान सईदाबाद भरिसां मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त PP ऐं MQM में मुआहिदे बाबति वज़ाहत करे चुका आहिनि। हुन चयो त पंजाब ऐं KP में अलॻि सूबनि जा मुतालबा थी रहिया आहिनि। संदसि चयो हो त इमरान ख़ान जी हुकूमत सूबनि खे ॿुधण ई छॾे ॾिनो हुयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कराची जा मसइला हल करण जी ख़ातिरी कराई आहे। मुराद अली शाह जो चवणु हो त सिंध खे हिसे खां 50% घटि पाणी मिले पियो, जंहिं करे खोट पैदा थी वई। हुन इहो बि चयो त आसिफ ज़रदारी खे सदर या बिलावल भुट्टो ज़रदारी जे परॾेही वज़ीर बणाइण बाबति फ़ैसिलो इत्तेहादनि जे सलाह मशवरे सां थींदो। नाज़रीन अवाम खे आगाही ॾियूं पिया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त कराची खे MQM हवाले करण जो तासिर दुरुस्त नाहे। धरती धड़ियुनि जे रास्ते खां सवाइ मुल्क में किथे बि अलॻि सूबो नथो ठही सघे। बान सईदाबाद भरिसां मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर जो चवणु हुयो त PP ऐं MQM में मुआहिदे बाबति वज़ाहत करे चुका आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर अकरम मेमन सां। अकरम, अपडेट कजो त वॾे वज़ीर मीडिया सां ॻाल्हाईंदे वधीक छा चयो? जी निदा फैज़ाबाद लॻे ॻोठ वाहड़ में सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर मरहूम सैयद अब्दुल्ला शाह जे वर्सीअ जे 15वीं वर्सीअ जे मौक़े ते सिंध जो वॾो वज़ीर भान फैज़ाबाद लॻे एयरपोर्ट ते पहुतो, जितां हू रवानो थी ऐं वाहड़ पहुतो, जिते हिन ॻाल्हाईंदे चयो त MQM सां अहिड़ी का बि असां मुआइदो नाहे कयो, छाकाणि त असांजो जेको फीजल वारो वफ़ाक़ सां जेको असांजो कोलेशन रहियो आहे असां जेको बि फ़ैसिलो कयो आहे उहो कंदो। उहो आसिफ अली ज़रदारी जेको आहे उन उहो ई फ़ैसिलो कंदो। बाक़ी रहियो सुवाल इहो त हिते पाणीअ जा बि मसइला आहिनि जेके मथां खां उन बाबति बि असां शहबाज शरीफ़ सां ॻाल्हायो आहे ऐं पाणीअ जो बि सिंध में जेको मसइलो आहे उहो हल कराईंदासीं। पाणीअ जी बिल्कुलु ज़बरदस्त खोट आहे। उन खां अलावा त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद शाह चयो त असां अहिड़ो कमु कंदासीं जेको सिंध जे मफ़ाद में हूंदो ऐं हिन बारे में इहो बि जेको सो इलेक्शन ज़रूरु थींदी ऐं सिंध में असां इलेक्शन कराईंदासीं। ठीकु आहे अकरम, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।